इसको ये जो अरब पीर लारकानी मशहूर दरगाह थी असां मौजूद आहियूं हीअ तव्हां जेके ॾिसो था मोर ज़बरदस्त ख़ूबसूरत मोर जेको असां ॾिसी सघो था कि माशाअल्लाह ॾाढा ख़ूबसूरत मोर जेका असां तव्हांखे नज़र ईंदा हूंदा लारकानी दरगाह अरब पीर जेका असां उते ई जेको असां माशाअल्लाह ख़ूबसूरत दरगाह जेका असां ॾाढो ज़बरदस्त माहौल हिते हूंदो आहे जेको असां चऊं शहर जी हिन खां शोर शराबे खां गहमा गहमी खां हिते ॾाढो सुकून हूंदो आहे लारकानी जा ख़ासि करे दोस्त जेकॾहिं जेके आहे जेको असां हिते ॾाढो ख़ूबसूरत मंज़र हूंदो आहे सुकून जी जाइ आहे कब्रिस्तान बि आहे दरगाह बि आहे ॾिसो बड़ा हिते मोर पखी आहिनि फर्स्ट क्लास ये तव्हां ॾिसी सघो था ॾाढा ख़ूबसूरत मोर ज़बरदस्त दोस्तों लाइक कंदा हलो शेयर कंदा हलो जेको असां हिन लाइव इहे सिर्फ़ु अवां दोस्तनि जे लाइ में जेको असां स्पेशली आयो आहियां हिते दोस्तनि खे शइ ॾेखारियूं हीअ असांजो लारकानो आहे ऐं लारकाने जो ख़ूबसूरत एरिया आहे ऐं ॾाढी ज़बरदस्त इहो असांजो अरब पीर सॾिबो आहे जेको दरगाह आहे जेका हिते ॾाढी ख़ूबसूरत दरगाह आहे जेको असां वॾो सुकून तव्हां जेकॾहिं हिते ईंदव ॾाढो सुकून हुजे त माशाअल्लाह मोर तव्हां ॾिसो था केतिरा मोर केतिरा ये मोर जेके आहिनि तव्हां ग्रीन कलर में ॾिसो था ॾाढो ख़ूबसूरत मोर आहे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा मोर आहिनि वरी जेके हाणे मोरनि खे सुञाणींदड़ हुजनि उहे वधीक बहितर ॿुधाए सघनि था त हीअ कहिड़े क़िस्म जा आहिनि कहिड़ा मोर आहिनि जेको असांखे ॾाढा ज़बरदस्त मोर आहिनि हेॾा वरी तव्हां ॾिसंदव हीअ वरी वाइट कलर में हीअ जेको आहे वाइट कलर में आहे ख़ूबसूरत हिनखे नर मादी खे चइबो आहे ड्रेल मुंहिंजे ख़्याल में हीअ ड्रेल आहे हीअ नर आहे वाइट वारो ॾाढो ख़ूबसूरत माशाअल्लाह ज़बरदस्त प्यारी शइ आहे जेको माहौल एॾो ज़बरदस्त आवाज़ तव्हां पखियुनि जो ॿुधंदा हूंदो शायदि तव्हांखे ईंदो हूंदो आवाज़ ॾाढो ख़ूबसूरत जेको लाइव तव्हांखे दोस्तनि खे ॾेखारियूं था पिया लाइव आहे माशाअल्लाह हीअ वरी हिननि खां सभिनी खां चेंज आहे इहो ॾिसो हीअ वाइट ब्लू ग्रीन हीअ वरी ॾिसो मुख़्तलिफ़ क़िस्म आहिनि हिननि जा जेको ॾाढा ख़ूबसूरत प्यारा
दोस्त महिरबानी करे ॿुधाईंदा हलो तव्हांजी वीडियो कीअं थो लॻे ऐं ॿुधाईंदा त मुंहिंजो आवाज़ु तव्हांखे अचे थो नथो अचे इहो बि थोरो मूंखे जेकॾहिं ॿुधाईंदा हलो तव्हांजी वॾी महिरबानी थींदी दोस्त ॾिसो ये दरगाह शरीफ है दरगाह जो विहांउ जो मां दीदार कयांसि मोर मथे ॾिसो मथे सही वेठा आहिनि दोस्तनि खे जेकॾहिं वीडियो पसंदि अचे थो त महिरबानी करे पंहिंजो हुनखे लाइक कयो कमेंट कयो त ख़बर पए तव्हां दोस्तनि खे हीअ शइ पसंदि अचे पई तव्हांजी वॾी महिरबानी कुर्ब रब्बा जो ख़ुशि करे हाँ जी दोस्तों ये भी थोड़ी सी वाइट कलर में बोर है जेका मुख़्तलिफ़ कलर में तो ये बिल्कुल वाइट कलर में ॾिसो ये ॾाढो ख़ूबसूरत है वाइट कलर में ज़बरदस्त लॻे थो ये जेको मार्बल कलर जो हूंदो आहे उहो ई कलर आहे अब ये जो है वाइट कलर में अच्छे कलर में ये ॾिसो ॾाढो ख़ूबसूरत लगे पियो ज़बरदस्त थोड़ो तव्हांखे तस्वीर में नज़र ईंदो हूंदो त वुॾण सुॾण ईंदो हूंदो छो जो हीअ असांखे परे आहिनि वेझो वेंदासीं त हीअ जेके आहिनि न माना हेॾो ॾिसी वेंदा हिनजे करे ज़ूम करे ऐं तव्हांखे ॾेखारियूं था ये तव्हां ॾिसो हीअ मूंखे ॾाढो वणे थो वाइट कलर वारो ये ॾिसो तव्हां बि पंहिंजी राय ॾींदा हलो ॿुधाईंदा हलो त हीअ कीअं आहे तव्हांखे वणनि पिया न पिया वणनि ये ॾिसी वठो त ख़ूबसूरत सुठा अचे ॾिसो नीचे जेको ॾिसो Yes, será de la revolución no la otra क्या हाँ दोस्तों इतनी लगंदा ख़ास करे पंहिंजे कमेंट्स में ऐं पंहिंजे लाइक्स में असांखे ॿुधाईंदा हलो त किथां किथां तव्हां दोस्त ॾिसो था पिया मां लाड़काणी खां अरब पीर खां जेको आहे लाड़काणी मशहूरु दरगाह आहे हिते मां ॾिठो वञे शुरू थियल आहे ॿुधाईंदो असांजे एमपी हाजी मुनर अब्बास साहिब डॉक्टर सफदर अब्बासी मोहसिन अब्बासी साहब एमपी साबिक़ एमपी जेको उनजी देखभाल उहे कंदा आहिनि जेका पीर जी एरिया वग़ैरह जेका बि आहे